Employees Alliance platform struggle struggle नतीजो इहो त गवर्नमेंट असां ॻाल्हियूं कयूं पेंशन जा नोटिफिकेशन खिची विया ग्रुप इंश्योरेंस जनरल फंड उहो 6 अक्टूबर कैबिनेट प्रिंसिपल एग्री करे छॾियो ऐं उन में कैबिनेट डायरेक्शन्स ॾिनो चीफ सेक्रेटरी ऐं फाइनेंस खे इन जो मैकेनिज़म ठाहे ऐं कैबिनेट में पेश कयो वञे फाइनल जो अप्रूव आहे मैकेनिज़म जो मक़सदु इहो आहे त इहो हिकिड़े ग्रुप जा पैसा आहिनि जेको माण्हू असां सभिनि जा डिडक्ट थियनि था मुलाज़िम फौत थी वियो ड्यूरिंग सर्विस असां सभिनि जे पैसनि उन पूल मां उनखे ॾेई था छॾियूं हाणे असां सभु पंहिंजा पैसा वापसि वठणु था चाहियूं त 60 साल ते जेको रिटायर थिए गवर्नमेंट हाणे इन जो मैकेनिज़म ॿुधाए त ड्यूरिंग सर्विस जेकॾहिं केरु फौत थी वेंदो त उनखे किथां पेमेंट कयो ऐं बेनुअल फंड बि इन तरीक़ेकार सां आहे ऐं DRA ते गवर्नमेंट 1.5 लाख असां में अलायंस जी लीडरशिप ऐं गवर्नमेंट जे दरमियान हुयो 28 अक्टूबर ते गवर्नमेंट डिसाइड कयो त DRA फेडरल गवर्नमेंट जे पेटर्न ते पहिरीं खां 20 ग्रेड ताईं ॾींदासीं परसेंटेज केतिरो इहो तय कंदी कैबिनेट ग्रुप इंश्योरेंस असां सी डिमांड कई 1980 खां ॾियो 1980 खां पोइ जेको बि रिटायर्ड ज़िंदा हुनखे पैसा मिलणु खपनि ऐं इहो बि डिसाइड कैबिनेट कंदी त कॾहिं खां ये मामला कैबिनेट हुआ प्रीवियस जेको कैबिनेट जो इजलास हो हुन में फाइनेंस डिपार्टमेंट जे टाइम वरितो हो असांजो होमवर्क अनकम्पलीट आहे ऐं मां सम्झां थो त 1 तारीख़ कैबिनेट आहे ऐं फाइनेंस खे पंहिंजो होमवर्क फाइनल करे ऐं इन कैबिनेट में पेश करणु खपे त जीअं सुभाणे मुलाज़िमनि में बि का बदमज़गी न थिए न के ख़दशात हुजनि चीफ सेक्रेटरी जी कमेंटमेंट ते असांखे यकीन आहे रिज़ल्ट बि आहे मिलियो बि आहे ऐं मां सम्झां थो त मामला इन कैबिनेट में हल करे अशरफ साहब तव्हां ते साईं सरदार शाह अशरफ गोदई साहब ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा एलिगेशन्स जेको आहे तव्हांजा मुखालिफ़ खणनि था पिया ॾिसो माण्हू अलाह जी ज़ात मां बि राज़ी कोन्हनि ऐं मां सम्झां थो त मुखालफ़त थींदी कम आहे माण्हू जी आहे ऐं अलाह जी ज़ात जे असां जवाबदार उनजे साम्हूं आहियूं ऐं मां नथो सम्झां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾियां नेगेटिव माण्हुनि ते ॻाल्हाइणु नेगेटिव माण्हू खे जवाबु ॾियणु लखे मुलाज़िम अॼु बि गॾु बीठा आहिनि ऐं जेकॾहिं हुन नेगेटिव माण्हुनि सां माण्हू तंहिं करे मां सम्झां थो हिननि खे जवाबु ॾियण जी का ज़रूरत कोन्हे इल्ज़ाम ऐं एलिगेशन से इहो 500% ग़लति आहे हू पाण बि सम्झनि था ऐं मां सम्झां थो मीडिया जे थ्रू पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां इहे कंहिं ब्यूरोक्रेट जी वंगार वहंदा हुजनि कंहिं सियासी माण्हू जी वंगार वहंदा हुजनि ऐं लीडरशिप ते आङुर खणो मन मायूस थियनि असां मायूस कोन थींदासीं असां वॾी तारीख़ी फतह कई आहे ऐं इनशा ताला इहे मामला वरी बि कैबिनेट में हल करे जॾहिं नोटिफिकेशन निकिरंदा न ऐं थी सघे थो कैबिनेट असेंबली मोकिले सघे थी ग्रुप इंश्योरेंस बेनुअल फंड बलोचिस्तान खे कैबिनेट कयो पर बलोचिस्तान असेंबली में पास थियो थी सघे थो ओॾा बि वञे तंहिंजे करे उन्हनि खे रिप्लाई मुखालफ़नि जे इल्ज़ामनि जो रिप्लाई नोटिफिकेशन ॾींदो साईं सरदार शाह मौजूद आहिनि शबक किथे स्ट्रगल पहुती आहे हिन वक़्त ताईं केसि ताईं जेको आहे मुलाज़िम एक्सपेक्ट कनि त जेको सॼो मामिलो आहे उहो रिज़ॉल्व थी वेंदो हुयो पहिरीं दफ़ो तव्हांखे ॿुधाईंदो रहां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जेको असांजे चेयरमैन हाजी अशरफ फातमी साहब आहे उनजे क़यादत में मज़बूत ऐं मुस्तक़मा ऐं नंबर ऐं दिलाव हीअ जेके मामला आहिनि तव्हां ॾिसो इदारनि में जेके बि बिल पास थींदा आहिनि या जेके बि इहे सिस्टम थींदा आहिनि उहे ऑर्डिनेंस एक्ट अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि जेके कैबिनेट ऐं असेंबली जेको आहे पास कंदी आहे तंहिंखां पोइ जेको आहे हीअ जेके असांजे मसइलनि पेंशन कटौती थी या मसइलनि जेको आहे ग्रुप इंश्योरेंस या बेनिफिट फंड इहे बि जेको आहे कंहिं कैबिनेट ऐं असेंबली पास कया आहे हीअं बि तव्हां ॾिसो फाइनेंस जो मैटर हुजे को हुजे CM साहब खे को पावर न आहे जेको को कैबिनेट में डिसीजन नथो हुजे या असेंबली में को उहो बिल पास नथो थिए लिहाज़ा हीअ हिकिड़ा वॾा मामला आहिनि जंहिं ते असां सभिनी हिकिड़ी जदोजहद करे ऐं असां हिकिड़ी वॾी रैली ॻाल्हाई ऐं इहा जेको आहे असांखे 100% कामयाबी मिली आहे ऐं असांजा मामला तय थी चुका आहिनि पर हाणे हर पढ़ियल लिखियल माण्हू आहे जेको आहे उनखे सभु ख़बर आहे हीअ कैबिनेट में वेंदा कैबिनेट खां पोइ असेंबली में वेंदा असेंबली पास कंदी तंहिंखां पोइ जेको आहे इहो अमल में वेंदो लिहाज़ा बाक़ी जेको आहे मौसमी जेको आहे टेडर आंगुर जेको आहे तव्हां ॾिसो रिसेंटली मुंहिंजी हिन महीने में असां इलेक्शन कई अगरि मुखालफ़त हूंदी आहे त असां बिना मुक़ाबले मुंतख़ब थियासीं इहो असांजे तहरीक जो असरु जंहिंजे करे जेको आहे सभिनी मुलाज़िमनि वरी असां ते एतमाद कयो ऐं मुंहिंजे अॻियां कंहिं नॉमिनेशन फॉर्म बि न भरायो
यार इहे जेके मौसमी सिस्टम में माण्हू निकिरंदा आहिनि या कंहिंजो भंगार वठण लाइ असां इन्हनि ते को बि तवजो नथा ॾियनि पियूं। इनशाला जदोजहद असांजी जारी रहंदी ऐं असां गॾु आहियूं। ऐं तव्हां ॾिसो हाजी अशरफ फातमी हुजे या मां हुजे या अशरफ बोदवी साहिबु हुजे शेखा जो, उहे सालनि खां मैदान में अमल में आहिनि। उहे सालनि खां तव्हां हुनखे ॾिसंदो मुलाज़िमनि जी ख़िदमत पिया कनि ऐं पंहिंजो कमु जारी पिया रखनि। ऐं तव्हांखे हर टाइम ते 24 कलाक ऑफिस में नज़र ईंदा, पर जेके तनक़ीद करण वारा उहे ऑफिसनि में मौजूदु कोन हूंदा। उहे पंहिंजे घरनि में बेड ते वेही करे जेको आहे मोबाइल इस्तेमालु कंदा, बाक़ी कोई जी